अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजाबेरी ड्रामे में छा सावल खान हाणे पंज सोट जी शादी कराए वठंदो। छा सिकू आखिरकार सुणी के बजाए वठी वेंदो। छा ड्रामो आखिरकार पंजाबेरी छो बंद आहे। दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ई अपडेट इन नंढड़ी ऐं छोटी वीडियो में ॾिना वारा दोस्तों। वीडियो के आखिर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजो यूट्यूब चैनल अमीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को बेल न करंदो काफ़ी असांजो सलाह थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों हमारे टाइम वेस्ट कोन कराए हलो था पंहिंजी कहानी ई अपडेट जी तरफ। दोस्तों हाणे तव्हां ॾिसो सावल जेको आहे जॾहिं पंहिंजे सोट रखे मोड़ू ॿधुई ऐं उनखे तैयारी करे ऐं उनखे जॾहिं रुंडे जे घर वठी ईंदो त ऐं पोइ रुंडे वारा दाहूं करे ऐं रड़ूं करे ऐं पोइ सावल खान खे दाह ॾींदा त सावल खान खे चई छॾींदा सिकू जेको आहे असां सां कमीनाई पई करे वियो ऐं हू सुणी खे भॼाए वठी वियो। सावल खान चवंदो रुंडा सिकू ईअं सुणी खे कॾहिं बि नथो भॼाए सघे ऐं सुणी सां सिकू जो का बि रिश्तो न आहे। बहरहाल अगरि जेकॾहिं उनखे तो लिकायो या त तो उनखे ॿिए हंधि मोकिलियो त पोइ तोखे असांजे हथां केर बि न बचाईंदो। रुंडा चवंदो त सावल खान तव्हां मूं मथां यकीन कयो त मूं सुणी खे न ई ॾिठो आहे न ई उनखे मूं लिकायो आहे ऐं मूंखे इहा ख़बर पइजी वई आहे त सुणी जेको आहे सिकू सां गॾु भॼी वई आहे। सावल खान चयो रुंडा अगरि जेकॾहिं इन में तो थोरो बि कूड़ ॻाल्हाए त पोइ तोखे असांजे हथां केर बि न बचाईंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो रेस चाकर खान जेको शेरू खे धमकाईंदो। शेरू खे चवंदो त असां तुंहिंजे करे रुंडे सां ठाह कयो बहरहाल रुंडो तूं सां बि कमीनाई पई करे वियो। बहरहाल हाणे तो विच में न अचणो पवंदो छो जो असां हाणे रुंडे खे अहिड़ी त सज़ा ॾींदासीं जो रुंडो यादि रखंदो। शेरू चवंदो त रेस चाकर खान मां पहिरीं ग़लती रुंडे सां करे चुको आहियां जो मूं उन जे ख़िलाफ़ ॻाल्हियूं कयूं ऐं मूं उन सां तव्हांजे करे मिठियूं कयूं त तव्हां उन सां ठाह कयो। बहरहाल हुन मुंहिंजो क़दर न कयो। बहरहाल हाणे तव्हां खां जेतिरो जल्द थी सघे तव्हां उनखे अहिड़ी त सज़ा ॾिजो भले दुनिया ॾिसे। ऐं मूं त ईअं करे सोचियो बि न हो त सिकू जेको आहे सुणी खे भॼाए खणी वेंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त पंजाबेरी ड्रामे जी तमामु जल्द एपिसोड अचण वारी आहे। बहरहाल हाणे पंजाबेरी जा एतिरा एपिसोड न हल तमामु जल्द पंजाबेरी ड्रामो ख़त्म थियण ते आहे। बहरहाल उन जा एपिसोड ख़त्म थी चुका आहे। उन जे करे हाणे जॾहिं उन जा नओं एपिसोड शूटिंग थींदा त उन खां बाद वधि मां वधि हफ़्ते या ॿिनि हफ़्तनि जे अंदरि पंजाबेरी ड्रामो मुकमिल थी वेंदो ऐं तमामु जल्द ख़त्म थी वेंदो। दोस्तों उम्मीद आहे कहाणी इन खे पसंदि असांखे ॾींदा हाणे जा त वरी तव्हां सां मिलंदासीं कि नई वीडियो में। जेसीं पंहिंजो ख्यालु रखना। खुदा हाफ़िज़।